खबर शामिल कंदासीं। जैकमाबाद मां एजी दस्ती जे रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद ज़िले इंतज़ामिया पारां 27 अक्टूबर ते भारत तरफ़ां वालारिल कश्मीर मथां ज़बरदस्ती कब्ज़ो करण वारे अमल ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हायो वियो। तफ़सील मूजिब ज़िले जैकमाबाद डिप्टी कमिश्नर जैकमाबाद मोहम्मद यूसुफ शेख, असिस्टेंट कमिश्नर शहजाद अहमद, मुख्तियार कार ग़ुलाम अब्बास सदायो, अबू बकर सदायो, DSP शाहज़मान ॾैरी ऐं ॿियनि जे अॻुवाणी में DC ऑफिस खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च करण बैदि DC गेट ॿेड़ी चौक ते पहुती। रैली में शरीक माण्हुनि हथनि में कश्मीर जा झंडा खणी भारत ख़िलाफ़ सख़्त नारा हणंदा रहिया ऐं अन सां गॾु पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा पिणु हंया। उन मौक़े ते शरीक थींदड़नि चयो त भारत कश्मीर में बेगुनाह कश्मीरियुनि जो क़त्लेआम बंदि करे कश्मीर में थींदड़ कश्मीरियुनि जी क़त्लेआम जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। कश्मीर सां भारत जी ज़ुल्मनि ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं भारत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ अक़वाम मुतहिदा समेत आलमी ऐं इंसानी हुक़ूक़ वारियूं तंज़ीमूं अॻिते अचनि ऐं भारत जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणनि।